सब्सक्राइब कयो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब चैनल खे ऐं घंटी जे निशान ते वणो लेटेस्ट टेक्नोलॉजी वीडियो सभु खां अॻु में ॾिसण लाइ। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मुंहिंजो नालो आहे जमील अहमद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु जो जेको पंहिंजो टॉपिक आहे उहो आहे त कॉपीराइट जेके वीडियोज़ हूंदा आहिनि उहे पंहिंजे चैनल ते कीअं चेक कजनि त असांजे वीडियो ते को कॉपीराइट त न अची वियो। तो दोस्तों सब खां अवल यूसी ब्राउज़र ओपन कंदा ऐं उते दोस्तों यूट्यूब खे खोलींदा, ते लिखंदा यूट्यूब। कनेक्शन ऑन क्यों, मुझी कनेक्शन बंद हुई। यानी दोस्तों इसे रिफ्रेश कयूं से तो दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो त जेको यूट्यूब आहे उहो खुली चुको आहे। हिते कुछ देर लोडिंग वठे, थोड़ी नेट स्लो आहे, उनजे करे थोड़ी लेट कंदो। तो दोस्तों उन खां बाद में हिते जेको चैनल जो लोगो, तव्हांजे चैनल जो लोगो नज़र अची रहियो आहे उते क्लिक कयो। दोस्तों उते क्लिक करण खां बाद में यूट्यूब स्टूडियो ते वञो। दोस्तों यूट्यूब स्टूडियो ते वञी ये कुछ देर लेट वठंदो ऐं हाणे हिते वीडियोज़ वारो जेको ऑप्शन आहे दोस्तों उन ते क्लिक कयो। उन ते क्लिक करे दोस्तों वीडियोज़ वारे ऑप्शन ते क्लिक करे तव्हांखे थोरो ज़ूम करे ॾेखारियां। ये जेको फिल्टर ऑप्शन नज़र अची रहियो आहे इन फिल्टर ते क्लिक कयो। हिते सही तरीक़े सां ये मथे लिखिजी विया आहिनि ऑप्शन। मथां जेको ऑप्शन आहे कॉपीराइट क्लेम, उन ते तव्हां दोस्तों क्लिक कयो। उन ते क्लिक करण खां बाद में जेके कॉपीराइट वीडियोज़ हूंदा उहे ना साम्हूं अची वेंदा। नो मैचिंग वीडियोज़ प्लीज़ ट्राई अगेन। मतिलबु दोस्तों मुंहिंजो को बि वीडियो कॉपीराइट न आहे, मतिलबु मां पंहिंजो कमु करे रहियो आहियां। दोस्तों तव्हांखे ॿियो ई बहितर रहंदो त पंहिंजो कमु कयो, कंहिं ॿिए जा वीडियो न चोरी कयो। तो दोस्तों यकीनन तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं घंटी वारे बटन खे लाज़मी हणो ऐं वीडियो खे लाइक लाज़मी कजो। कमेंट में पंहिंजी राय बि ॾिजो। मामला तो अॻे वीडियो में एसी ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा।